नाज़रीन, असां मुतासिर पूरित रजब मेमन सां गॾु आहियूं, जंहिंसां गुज़िर ॾींहुं औरतुनि जे भलाई वारे खाते जी सूबाई वज़ीर शाइना शेर अली जे जेका खुली कचारी थी हुई सिजावल में, उन में जॾहिं हिन इंसाफ़ घुरियो हो, उन इंसाफ़ घुरण जे खे ॾियण बजाए उन ते तशदुद कयो वियो, उनखे मारकुट कई वई। उन खां पोइ उहा मीडिया ते अचण खां पोइ हिन वक़्तु जेका हिन जी सूरत हाल आहे, असां हुन खां पुछूं था त हिनखे केतिरो इंसाफ़ मिलियो आहे ऐं हिन वक़्तु कहिड़ी सूरत हाल आहे, जॾहिं त केस दाख़िल थियो आहे पर केस बि सरकार जी मुदत में थियो आहे, फ़िरियादी जेको आहे उन जे मुदत में न थियो आहे, ऐं हीअ केस ताईं हिन जो पतो आहे हिनखे केतिरो इंसाफ़ मिलियो आहे ऐं हिन जो हाणे मुतालबो छा आहे या हाणे जेका हिन जी सूरत हाल आहे उहा कहिड़ी आहे, उन खां पुछूं था उनजो वधीक छा चवणु आहे। रजब जा जेको वाक़ियो थियो आहे तव्हांजो, ऐं हाणे हिन वक़्तु तव्हांखे केतिरो इंसाफ़ मिलियो आहे या हिन वक़्तु कहिड़ी सूरत हाल आहे, तव्हां हिन वक़्तु तव्हांखे तहफ़ुज़ आहे या तव्हांखे को मसाइला पेश आहिनि हिन वक़्तु, छा चवंदा अल्लाह। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरीं तव्हां मीडिया जे दोस्तनि जो तमामु शुक्रगुज़ार आहियां, उन मां बि टाइम न्यूज़ जो तमामु तहे दिलि शुक्रगुज़ार आहियां जंहिं मुंहिंजो मामिलो तमामु हाईलाइट कयो आहे वॾे पैमाने ते सभिनि खां। ऐं फस्ट ॻाल्हि इहा त मुंहिंजी ज़मीन आहे जाती तेलके दह खीरसर में 28 एकड़ सर्वे ज़मीन आहे, जंहिं ते दानिश गुलाम कादर मलकाणी जेको सो 8 सालनि खां वठी मूंखे मैसेज माण्हू मोकिलियईं त बाबा तुंहिंजे जेको सो मूं मुॾे अचु। ऐं वियोसि जॾहिं हुते त मूंखे चयईं उतां खां संदसि त ज़मीन हाणे तूं आबाद कोन करे सघंदे, पासे में मुंहिंजी ज़मीन आहे, तंहिंजे करे तूं ज़मीन खपाए मूंखे ॾेई छॾ, पर मुंहिंजे रेट जे हिसाब सां। मूं चयोसि ऐं ज़मीन खपाए सघुमि, मुंहिंजी माइटाणी मिल्कियत आहे, मुंहिंजे पे जेको रुपयो मेड़े गॾु करे उन मां वरिती आहे, तंहिंजे करे आउं ज़मीन खपाइण कोन थो चाहियां। बाक़ी आउं ग़रीब माण्हू आहियां, गुज़र पियो करियां, एतिरे ॿियनि जी बि त पर चईं मुंहिंजे पासे में वञा। मुंहिंजो साईं तव्हांजे पासे में मुंहिंजी ख़तमु थींदी वरी अॻियां ॿिए जी ईंदी, उहो बि वरी तुंहिंजे पासो थींदो, तंहिंजे करे मां ग़रीब माण्हू आहियां, मूंखे छॾे ॾे। तव्हां बचनि जो गुज़र पियो करे अची न तो कोन करणु आहे बधाईंदुसि चयो आहे। त उथी हलियो आयुसि। 2 ॾींहंनि खां पोइ कमदार हसन आहे, उहो मेयूं ऐं गऊं ॿकरियूं उहे अची मुंहिंजे फसल में विधई, ज़ोरी आहे जो फसल भेला रही। त हारी मूंखे चयो त फ़ोन कई त बाबा तुंहिंजो जेको सो मां फसल में माल विधो ऐं भेलाइनि पिया त तूं अचु। मूं चयो हाणे आऊं अची छा करे, मुंहिंजो माण्हू घणा आहिनि, माण्हू इलाही आहिनि, ऐं मूंखे चयो आहे त हींअर राति में चपड़ खणी भॼी वञे त तुंहिंजे लाइ सुठो कोन थींदो। ख़ैर उहो हारी वीचारो भॼी वियो ग़रीब माण्हू, ऐं आऊं 2 ॾींहंनि खां पोइ वरी वियसि ज़मीन ते, त मुंहिंजे वाटर ते जेको तो वाटर लथे उन ते माण्हू विहारे छॾऊं। जीअं आऊं वियुसि त मूंखे फायरिंग करणु शुरू करे छॾियूं, ऐं आऊं भॼी आयुसि, मोटरसाइकिल मूं ते हुन ते आउं भॼी आयुसि। पोइ फायरिंगूं कंदा रहिया, 4-5 ॼणा हुआ, ऐं सिजावल ते मूंसां लॻाया, सिजाल पतसि त पोइ जेको सो मुंहिंजी जान छॾे विया हलिया। पोइ आउं ज़मीन ते वञणु छॾे वियुसि। वरी इलाही टाइम थी वियो त मूं चयो हाणे जेको तो काफ़ी टाइम थी वियो, हाणे जेको मतिलबु थधो थी हुजे, कावड़ लही वई हुजेसि, ऐं वरी ट्रैक्टर वठी वियोसि ज़मीन खेड़ाइण। 3 बजे ॾींहं जो पहुतुसि, 1/7/2023 ते। त ॾींहं जो ट्रैक्टर वियो पियो, केरु कोन आयो। राति जो जेको सो 8 थिया, ओॾी महिल असीं वेठा हुआसीं उतां ते 3 ॼणा हुआसीं, त 2 गाॾियूं आयूं, ओचितो हीअं अची जेको फायरिंग जा धोरिया ॿ ॾिनो, ऐं असांखे जेको ॿधी हिकिड़ो छोकिरो भॼी वियो हलियो, मज़ूर हो, उहो भॼी वियो हलियो। बाक़ी असां 2 खे, हिकिड़ो कासकेली छोकिरो मज़ूर, हिकिड़ो मूंखे, असां 2 खे ॿधी जोड़े विधऊं गाॾी में, अखी ॿधी छॾियूं, खणी आया कहिड़े जंग में। जंहिंखां पोइ जेको मिर्जा जे दोस्त ने ख़बर पई, वॾो ट्रेंड हली वियो। ट्रेंड हलण खां पोइ जेको सो सुबुह जो पुलिस घुराए उन्हनि जे हवाले करे मूं ते गऊ चोरी जो केस दाख़िल कराई, जेको मूं वरी IG साहिब खे जॾहिं ॿाहिरां निकितुसि, जजनि खे बि ख़बर पइजी वई, पुलिस खे बि ख़बर पइजी वई त भाउ केस त कूड़ो दाख़िल थियो आहे, वरी प्रेशर खां पोइ दाख़िल थियो। 2 ॾींहुं मुंहिंजी ज़मानत थी वई, हिकिड़े ॾींहुं आउं ॿधुसि, 2 ॾींहुं मुंहिंजी 2 तारीख़ ते ज़मानत थी वई, जमा 3 तारीख़ ते। पहिरीं ते मूंखे ॿधऊं राति जो, त सुबुह में वरी 2 तारीख़ थी वई, 3 तारीख़ ते वरी मुंहिंजी ज़ामन थी वई। ज़ामन थियो त मूं IG साहिब ते एप्लीकेशन ॾिनी त साईं मूंखे अहिड़े तरीक़े सां कूड़ो केस दाख़िल थियो आहे, मुंहिंजी इंक्वायरी मुक़ररु कई वञे। उन इंक्वायरी मुक़ररु कई, जेका मातली में का हुई मैडम DSP, नालो मूंखे विसरी हुनजो कोन थो अचे, उन लाइ वई। त उन जेको सो इंक्वायरी करे उन में रिपोर्ट मोकिली
त जेको सो हुन गऊं चोरी कोन कई आहे, बाक़ी कोन्हे ज़मीन ऐं मसइलो तनाज़ो आहे उहो उते जेके लोकल माण्हू खे इंक्वायरी ॾियो त जेको करे। पोइ वरी मूं वरी ॿी एप्लीकेशन ॾिनी त DI जेके, त उन ते वरी इंक्वायरी मुक़ररु थी त पाण SP कहिड़ी हुई मैडम जेका कुरैशी हुई केरु हुई, उन वटि आई एप्लीकेशन, उन मूंखे घुरायो, ऐं वियोसि की बाबा तोखे कहिड़ो जेको सो ॾियां SHO जेको इंक्वायरी करे। मूं चयो मैडम मूंखे ख़बर कोन्हे त कहिड़ो, तव्हांखे जेको ईमानदार लॻे सुठो उहो जेको सो मूंखे ॾेई छॾियो। चई त चूहड़ मुंहिंजे हिकिड़ो आहे छा आहे, उहो तमामु ईमानदार आहे, उहो कंहिंजी बि रिहा कोन कंदो, जे तूं ॾुआरी हूंदे तोखे ॾुआरी कंदो करे छॾींदो, जे हू अॻियूं ॾुआरी ॾींदी उनखे करे छॾींदो। मुंहिंजी भई मैडम ठीकु आहे भले मोकिलियो, न उन इंक्वायरी कई। 15 ॾींहंनि खां पोइ कोर्ट में रिपोर्ट आई त बाबा हिन जेको सो गऊं चोरी कोन कई आहे, हिन जी ज़मीन जो मसइलो आहे, हिनखे पाण हिकिड़ी राति अॻु में खणी विया हलिया हुआ, जंहिंखां पोइ जेको सो हुन ते गऊं चोरी जो केस बि दाख़िल कयूं, ऐं हिन ज़मीन जो मामिलो आहे कंहिं सगारे माण्हू सां, जंहिंजे करे जेको सो हुनखे गऊं चोरी जो केस दाख़िल थियो। उन मां रिपोर्ट ॾिनी, हुन ते केस जेको सो उन डिसमिस करे मोकिलियो, B क्लास करे मोकिलियो। वरी जज साहब हुनखे C क्लास करे छॾियो। उनखे वरी हाई कोर्ट में मूं चैलेंज कयो त 1.5 साल 2 साल अची थिया आहिनि त बाबा मूंखे जेको सो B क्लास ॾिनो हुजे, जंहिं ते जेको फरियादी आहे उहो अचे ई कोन थो, न कॾहिं इंक्वायरी में आयो, न कॾहिं कोर्ट जे घुराइण ते सिजाल में आयो, न हाई कोर्ट कराची जे घुराइण ते अॼु ॾींहं ते उहो कोन आयो आहे। उहो केसो आहे ॾिसो जो पंहिंजे मथां जज हुनखे ॿधाए छॾे या छा करे, तंहिंजे करे हुनखे मने करे छॾियो त तूं वञी न वञे। ऐं जे करे को बि कोर्ट ऑर्डर कयो त ॿधण वारी त पुलिस आहे न, पुलिस मुंहिंजे हथ में तोखे ॿधंदी कोन, तोखे हलिजी। बहरहाल किसो कोता पोइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वरी कूड़ा केस दाख़िल करणु, त हाणे अॻियां हली हिनखे सोढ़ो कीअं कजे। पोइ कॾहिं गुटके जो केस दाख़िल कराए छॾियुनि, कॾहिं चोरी जो केस दाख़िल कराए छॾियुनि, पर अलाह साईं जी महिरबानी सां कोर्टुनि मां उन मां सभिनि मां बाज़त बरी थियल छोकिरा हुजा, कंहिं उहो बि कोर्ट केस मूं ते साबित न थी सघियो आहे, जंहिंजे करे बाज़त बरी कयो हुयो। त सूबाई वज़ीर जी जेका खुली कचहरी में इहो वाक़ियो कीअं पेश आयो, केरु तव्हां सां करायो आहे, छो इहो मूं मीडिया ते ॿुधो त भई काई मिनिस्टर जेका आहे उहा अचे पई खुली कचहरी लाइ, त मूं चयो वरी जेको तो घोड़ा घोड़ा करिया त मूंसां इंसाफ़ थिए, उन लाइ वियोसि उते। त मूं उते वरी कचहरी सॼी लाइव हलाई पई मोबाइल ते, त मैडम जेॾी महिल अची वियो, मूं माइक घुरण जी वॾी कोशिशि कई पर माइक मूंखे न मिली। माना जेके ग़ुलाम कादर दानिशिया माण्हू आहे, हिकिड़ो खणे वरी उहो वरी पंहिंजे ॿिए माण्हू खे ॾे, ॿियो माण्हू वरी पंहिंजे 3 माण्हू खे ॾे, ईअं 10-15 माण्हू ॻाल्हाए विया हलिया, माइक मूंखे न मिलियो। त आउं वरी लाइव वठंदे वठंदे मैडम वटि पियो त मैडम तकरीर शुरू कई न, त मुंहिंजो मैडम जो लाइव भरिया, त लाइव पे भरियो। जेॾी महिल तकरीर करे ख़तमु कई तेॾी महिल मूं हुनखे अर्ज़ु कयो, मुंहिंजो मैडम मां अची दाड़ी वारो माण्हू आहियां, मुंहिंजा 2 मिंट हिकिड़ा जे करे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधे त बहितरु थींदो। चई बेटा सुनाओ। मुझे मैडम मेरी ज़मीन है जाती तेल के दह खीरसर में, जिसमें दानिश गुलाम कादर मलकानी चयो तेसि ताईं जेको त पोयां उन्हनि जा मूंखे जेको हथ पइजी विया, दसे थो मूंखे, चयो नालो त छो कयो, नालो न खण, नालो न खण, इहो तव्हां ॿुधो हूंदो, मीडिया ते ॿुधो हूंदो, बसि इन करे मूंखे दसे थो। पोइ मारामारी मूं ते शुरू थी वई, माण्हू सभु भॼी विया हलिया, केरु कोन रहियो। पोइ जेके मीडिया जा दोस्त हुआ ऐं पंहिंजा साफ़ी ऐं ॿिया कुझु जेके लोकल हुते शहर जा माण्हू हुआ, उन्हनि जेको त विच में पई मूंखे छॾायो, वठी वञी सोफ़े ते विहारियो, मारे ते कपिड़ा वपड़ा मुंहिंजा लीड़ू करे छॾियूं, अॻूणे वांगुरु वरी बि मूंखे खणी ते विया, त मारे खणी वञूं हुनखे। पोइ हंगामो हुन में ख़बर कंहिं धके कंहिं मारियो या छा थियो, इहो उन्हनि जो प्रोग्राम हो। पर पोइ हयाती अलाह जे हथ में आहे, माण्हू जे हथ में कोन्हे, ऐं अलाह साईं जी महिरबानी थी ऐं बची वियो ज़िंदा आहियां जो अॼु तव्हां सां ॻाल्हायां पियो। पर मूंखे ख़दशो आहे त मुंहिंजी ज़िंदगी तमामु थोरी आहे, ऐं उन में बि ऐं उन मिनिस्टरनि जी महिरबानी थो सम्झां, MPN जी, जिन मुंहिंजे लाइ आवाज़ु उथायो असेंबली में, जंहिं ते सिंध गवर्नमेंट नोटिस वरितो, ऐं हुननि जो तहे दिलि शुक्रगुज़ार आहियां। घटि में घटि मुंहिंजा 4 जवाबदार जेके आहिनि उहे गिरफ़्तार थिया, ऐं सरकारी मुद्दत में जेका FIR थी उहा मुंहिंजे मुद्दत में थी आहे, त बहितरु हो। उन लाइ मुंहिंजा जेको कानूनी माहिरनि सां मशहूरु हलनि पिया, वकीलनि सां, त बाबा छा करणु घुरिजे, उन लाइ उन्हनि सां हलनि पिया।
जीअं मूंखे मुंहिंजे वकील सलाह ॾींदा ईअं कंसि। ऐं मैडम उन खां पोइ वरी मूंसां तावन कयो, जो जवाबदार गिरफ़्तार करे आई, FIR कई। इहो सिजावल पुलिस जी इहा महिरबानी थी जो उन्हनि एतिरो कयो, घटि में 4 माण्हू झलिया त सही, ऐं इहा बि उन्हनि जी महिरबानी थो सम्झां। बाक़ी हाणे अॻियां जीअं मूंखे कानूनी माहिर चवंदा ईअं कंसि, पर जेकर उन खां अलावा दानिश ते FIR नथी थिए या दानिश ते एक्शन नथो खणे, मूंसां कराई त दानिश खान आहे न, हुते जतन आउं सुञाणा न मूंखे सुञाणा, आउं वेठो आहियां दड़े में, हू वेठा आहिनि जाती चौक ते, न कॾहिं हुननि मूंखे ॾिठो आहे न मूं हुननि खे ॾिठो। हुननि जी कहिड़ी मूंसां दुश्मनी वणनि, सबबु कहिड़ो हुयो, को बि सबबु कोन्हे। दानिश वेड़ा आया त दानिश से FIR जे नथी थिए त पोइ जेको सो कहिड़ो फ़ाइदो। उन लाइ मुंहिंजी जेको सो सिंध गवर्नमेंट खे गुज़ारिश आहे त जीअं तव्हां हीअ कयो आहे तीअं मूंखे इंसाफ़ ॾियारियो, दानिश ते FIR करायो, दानिश खे सस्पेंड करे इंक्वायरी करायो, मुअतल कयोसि तेसि ताईं जेसिताईं इंक्वायरी थिए। इंक्वायरी में कूड़ो थो थिया त मूंखे जेका सज़ा खपे था ॾेई छॾी, जे न त अहिड़े नाज़िम जी ज़रूरत कोन्हे जेको आवाम खे आज़ारे। ही पीपल्स पार्टी हुकूमत आहे जेका सदाईं आवाम जे हक़नि जी ॻाल्हि कंदी आहे, हिते आवाम जी तज़लील बि थिए। इन करे इनखे मुअतल करे इन ते इंक्वायरी कराई वञे। मूं वटि काफ़ी सबूत आहिनि इन जा, उहो इंक्वायरी में पेश कंदुसि, अॻु में कोन कंदुसि, जीअं शायदि करे तो वरी उन जा जवाब ठाहींदा, उन लाइ नथो करियां। जीअं अॻे इहो कंदा रहंदा आहिनि, मुख़्तलिफ़ कूड़ा केस दाख़िल कराए मुंहिंजे औलाद खे, त औलाद परेशान थिए। सॼी दुनिया खे ख़बर आहे त मंशात कंहिंजी थी अचे, सिजाल ज़िले में या ठठे ज़िले में कंहिंजी मंशात थी अचे, सभिनि खे ख़बर आहे, पुलिस खे बि ख़बर आहे, पर पोइ पहिरें शहर में अचो असां ग़रीबनि तो केस दाख़िल करे था छॾी। अच्छा, नया जी FIR दाख़िल कोन थी आहे, ही सरकारी मुदत में थी आहे, उन मां तव्हां मुतमिन कोन आहियो? न, मुंहिंजी मुदत में थियणो घुरिजे न। उन वटि सां तव्हां SP साहिब सां मिलिया आहियो त तव्हां FIR दाख़िल करण लाइ, या SHO सिजावल सां? हा, अॼु बि आउं हुउसि, मैडम मुंहिंजे मैडम तव्हांजी इहा महिरबानी जो तव्हां 4 जवाबदार झलिया आहिनि ऐं FIR बि कई आहे। FIR मुंहिंजी मुदत में थियणु घुरिजे आहे, जीअं उन मूं सही कमु कयो आहे, मूं चयो ठीकु आहे। ऐं ॼट जा मूंखे एतिरी ख़बर कोन्हे, कानूनी माहिरनि सां सलाह थो करां जेके मुंहिंजा वकील आहिनि या वकील दोस्त ॿिया बि आऊं विहारींदुसि त मूंखे फ़ाइदो कंहिं मां थींदो। वकील बिरादरी वॾी महिरबानी आहे जिन मुंहिंजे लाइ आवाज़ उथारियो आहे, ऐं इंशा ताला मूंखे उमेदु आहे त ॿार जे सदरनि वटि ऐं जनरल सेक्रेटरी वटि वेंदुसि, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदा, मज़लूम आहियां, मुंहिंजी मदद कंदा, पोइ जीअं वकील चवंदा न उहे आउं कंदुसि। जेकॾहिं तव्हांजो FIR तव्हांजे चवण ते नथी कटिजी वञे त पोइ तव्हांजे लाइ अमल कहिड़ो? त पोइ हींअर 2-3 तारीख़ूं यकी मुंहिंजूं केसनि जो मुसलसिल गॾु। 15 तारीख़ ते मुंहिंजी हाई कोर्ट में तारीख़ आहे, सुभाणे मुंहिंजी जेका तारीख़ आहे सिजावल कोर्ट में, 15 तो 16 या 17, उन ते आउं बुख हड़ताल ते विहंदुसि, बिलावल सही अॻियां बचनि सूदी मरण घणी ताईं, न उन में पाणी पीअंदुसि, न उन में आउं मानी खाईंदुसि, जेसि ताईं वञी या त असांजो फ़ैसिलो थिए या वञी असांजे साह जी तंद टुटे। इंसाफ़ त नथो मिले न। हाणे जे हिते हूंदुसि तॾहिं पिया कूड़ा केस दाख़िल कराईंदा, वरी ॿिया बि केॾा वञा, या त ख़ुदिकशी करियां थी जो न हुजा, न वरी केरु तंग करे, या त जेको सो किथां इंसाफ़ न मिलियो न त पोइ ॼाणे या हली पोइ यके ख़ानदान सूदी पाणे ख़तमु करे ॾिने, ऐं ख़ानदान मुंहिंजे फ़ैसिलो करे छॾियो त पोइ पंहिंजो जीअणु कहिड़ो। इन खां पोइ बहितर आहे त ज़िंदगी एॾी उजाए छॾिजे, न हुजूं न सूर खां। हिन वक़्तु तव्हांखे कहिड़ा ख़दशा आहिनि? तव्हांजो कोई हले थो मसइलो, तव्हांखे तहफ़ुज़ आहे या तव्हांखे ख़दशा आहिनि? तहफ़ुज़ त मूंखे न आहे न। हाणे सुबुह मुंहिंजी तारीख़ आहे, डप में जाए त वेंदुसि न, मां घसंदा खॼी वेंदुसि, छा थींदो, कहिड़े तरीक़े सां वञा, कीअं वञा, ख़दशा त आहिनि। जेको अॻु में मूंखे अगवा करे चुका आहिनि, कूड़ा केस दाख़िल, हेॾी महिल हींअर अचे थो त ज़मीन विकिणी वियो ॾिया, खातो कोन थो ॾिए। हेतिरो टाइम मुंहिंजो एहतियात वेलो कोन थिए, त ज़मीन विकिणी वियो, खातो कोन थो ॾिए। 8 साल थिया आहिनि, करे ॻाल्हाए कोन थिए। इहो बि शुक्र आहे रब जो, जो अवाम जेको मुंहिंजे बदिरां उथियो आहे त घटि में घटि उन हथु खोलियो आहे, न त अॻे त करे ॻाल्हाए ई कोन थिए न त छा आहे या छा कोन्हे। इहो सिंध जे शौर, सिजावल ज़िले जे, ठठे ज़िले जे शौर जो सबबु बणियो आहे, जो हुन वात खोलियो आहे त हीअ आहे, हीअ आहे, हीअ आहे, ऐं इंशा ताला अॻियां खुलंदो। पर तंग थी आहे, तंग त पोइ जंग आहे, त पोइ पाण ई ख़तमु करे छॾियो। तव्हांजे मसइले ते सिंध सिविल में बि बहस हली रहियो आहे, पर जॾहिं तव्हां सां वाक़ियो थियो उन वक़्तु जेको पीपल्स पार्टी जा अहम अॻवान बि उन में शामिल हुआ, MP जेको सो 4 MP शामिल हुआ, उन सां गॾु अॻूं ज़िले नाज़िम हो, सूबाई वज़ीर हुआ, पीपल्स पार्टी जी ज़िले क़यादत हुई,
उन्हनि मां के तव्हां सां સુધી राब्तो कयो आहे तव्हां सां जेको हीउ मसइलो थियो आहे उन वारे सां? बाबा ॾिस न, ही हिकिड़ी वल आहे जंहिंजा सभु टारियूं आहिनि, वॾेरा सभु गॾु। ही कॾहिं चवंदा आहिनि त बाबा रजब जेको सो मोहम्मद अली मलकाणीअ माण्हू आहे, कॾहिं चवंदा आहिनि त बाबा हीअ रजब जेको आहे त शीरादनि जो माण्हू आहे। तव्हां शायदि कॾहिं मूंखे तव्हां ॾिठो आहे कंहिं उतां ते वेंदे? कॾहिं उहो कंहिं वटि कोन वेंदो आहे। ऐं शुरूआति में बुनियादी जेको सो सिंध परस्त रहियो आहे, तरक़ी पसंद पार्टी में हो, पोइ उहा जीअं छॾी थी वरी ऐं कंहिं बि पार्टी में कोन वियो, कंहिंजो माण्हू कोन थियुसि, मट करे वेही रहियुसि। सियासत सां मुंहिंजो वास्तो कोन्हे, कहिड़ो मुंहिंजो राज भाग जो थिया मोहम्मद अली माण्हू थिया या शिराजी माण्हू थिया, छा आहे मुंहिंजो? आहे त कुझु कोन्हे, सुरे ई भला सर त ॿ चारि मुंहिंजा घर जा माण्हू ऐं ॿियो त को बि फ़र्क़ु कोन्हे न मुंहिंजो। कहिड़ी मुंहिंजी मिटई माइटे या 500 मुंहिंजा वोट आहिनि, जो आहे कहिड़ो भाड़ो 300 मूंखे भाई दो वोटनि जे आसिरे ते, आहे त कुझु कोन्हे। 80 4 माण्हू ई 5, जंहिंमां 2 जा कार्ड ठहियल आहिनि, 3 जा ॿियनि जा कार्ड ई कोन्हे, 3 वोट अथनि त केरु आहिनि? आहे केरु? बाक़ी किरदार मुंहिंजे तव्हां सभिनी खे ख़बर आहे। बाक़ी हे चाहिनि था त ग़ुलामी करे, ग़ुलाम थी रहे असांजो, उन खां मौत खे दर्जे ॾींदुसि, ग़ुलामी कोन कंदुसि। नाज़रीन, तव्हां पोरित मुतासिर रजब मेमन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणु आहे त असुलु मसइलो जेको मुंहिंजो आहे उहो ज़मीन जो आहे। उहा ज़मीन मुंहिंजी जेका जाती तरीक़े में आहे, उनखे हासिलु करण जे लाइ उते जो बहासर वॾेरो ऐं ज़िले काउंसिल जो चेयरमैन सिजावल जो दानिश ख़ान मलकानी, उनखे हासिलु करण लाइ मूं ते कुझु केतिरनि टाइम खां वठी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तशदुद कराए थो, मूंखे अगवा बि करायो वियो आहे, मूं ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा केस बि दाख़िल कराया विया आहिनि। पर आउं जेका मुंहिंजी माइचाणी मिल्कियत आहे, मुंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र आहे, उहो ॾियण लाइ तयारु न आहियां। जंहिं करे हुन केतिरे टाइम खां वठी मुंहिंजो पाणी बंदि करे छॾियो आहे, मुंहिंजी ज़मीन ग़ैर आबाद आहे, ऐं सख़्तु परेशान आहियां, ऐं बचिड़े वारो माण्हू आहियां। मूं हर जॻह ते उहे धाऊं ॾिनियूं आहिनि, मूं पंहिंजो सरकारी तौर ते जेके खुली कचारियूं थियनि थियूं उन्हनि में मां वियो आहियां, उन सां गॾोगॾु ऐं कोर्ट में बि वियो आहियां। पर अञा ताईं जेको सो मुंहिंजी जेका ज़मीन आहे उनजो पाणी बंदि आहे, मूंखे पाणी नथो ॾिनो वञे, मूंसां ज़ुल्म जी इंतिहा कई वई आहे। हिन जो इहो चवणु आहे त ऐं इंसाफ़ लाइ जॾहिं सिजावल पहुतोसीं त उते बि मूंखे इंसाफ़ न मिलियो, मूं ते तशदुद कयो वियो आहे। हिन चयो आहे त आउं सख़्तु परेशान आहियां, मूंसां जेको ज़ुल्म जी इंतिहा कई वई आहे। हाणे जेकॾहिं केस दाख़िल जेको आहे उहो मुंहिंजे चवण ते, मुंहिंजे फ़रियाद ते नथो कयो वञे। हिन जो चवणु आहे त जेकॾहिं मूंसां इंसाफ़ नथो थिए त आउं 16 डिसंबर ते बिलावल हाउस जे अॻियां पंहिंजे बचनि समेत बुख हड़ताल शुरू कंदुसि। उहा मुंहिंजी बुख हड़ताल एसि ताईं जारी हूंदी जेसि ताईं मूंखे इंसाफ़ न ॾिनो वेंदो। कैमरामैन समीरा मेमन सां गॾु हबीबुल्लाह मेमन, टाइम न्यूज़, दड़ो।